अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिल्लाह वर्रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मिठाई फरमाए तो राणा ब्या पे घना पर सोढो मिड़ियन सू ॾाढिया सुभान अल्लाह कयो। राणा ब्या पे घना पर सोढो मिड़ियन सू लाथाई लतीफ चवे मथा दिलन दू बी काने कावरू मिड़े थियो में धरो। तुंहिंजे शादीअ जो अॼु सायो घोट तुंहिंजे शादीअ जो अॼु सायो मौला मींहुं रहम जो वसायो। ए बुलबुलाने गुंजये गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सबई गजी दुरूद बुलंद आवाज़ सां सबई मोहब्बत वारा वेठा आहियो। सबई गजी मदीने वारे ते दुरूद पढ़ो। तव्हां हुज़ूर जा सच्चा ग़ुलाम आहियो ऐं सबई गजी दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम अलैहि तस्लीमा। मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, बिरादरन मोहतरम मोहम्मद हुसैन अबड़े जे मार्फत सां अजोकी हीअ तकरीब सईद शादीअ जो मौक़ो अदे में गुलण पंहिंजे पुटड़े जे ख़ुशीअ में हिन तकरीब जो इनेकाद कयो आहे। शादियुनि में गैर शरई कम थींदा आहिनि, दौल धमचर हूंदा आहिनि। शादियुनि में शैतान खे राज़ी कयो वेंदो आहे। शादियुनि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ कयो वेंदो आहे। पर मां मुबारक ॾियां थो अदे मोहम्मद ज़ाहिद खे, मियां गुलण फ़कीर खे
त तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे महफ़िल जो इनइक़ाद करे तव्हां रसूलुल्लाह जे ग़ुलामनि में पंहिंजो नालो ॻणाए छॾियो आहे। दुनिया में सभु को माण्हू पंहिंजे हिसाब सां खुलियल आहे, उनजी मर्ज़ी आहे, गुनाह जी राह बि खुलियल आहे, नेकीअ जी राह बि खुलियल आहे, पर ही पुरफ़ितन दौर आहे। हिन दौर जे अंदरि नेकीअ जे राह ते हलणु तमामु ॾुखियो आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत में हलणु, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फर्मा बरदारीअ में हलणु तमामु ॾुखियो लॻी पियो आहे। इन करे मूं दिलि में सोचियो त आउं आयत अहिड़ी पढ़ां जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत जी ॻाल्हि बि हुजे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि निकाह कयो उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा सां, उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा सां, ॿिया बि कई निकाह थिया। मां कोशिशि कंदुसि त उन्हनि मां बि तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जूं ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां। तव्हां ॻोठ वारा, गोलो कोठो वारा, अबड़ा फ़क़ीर रसूलुल्लाह जा सचा उम्मती आहियो। तव्हांजी मुहार काबे करीम ॾे आहे। बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो त पहिरां आयत जो तर्जुमो कयां, पोइ तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अजीजो दोस्तो, निकाह जी महफ़िल, शादी जी महफ़िल, निकाह में बरकत हूंदी आहे। नबी पाक जो पसंदीदा अमल निकाह आहे। नबी पाक जन सहाबन सगोरन खे फरमायो त हुब्बिबा इलैया मिन दुनियाकुम सलासुन, मूंखे दुनिया में टे शयूं प्यारियूं आहिनि। घणियूं शयूं? टे शयूं प्यारियूं आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो, या रसूल अल्लाह तव्हांखे उहे टे शयूं कहिड़ियूं पसंदि आहिनि? हुज़ूर फरमायो त पहिरीं मूंखे खुशबू पसंदि हूंदी आहे, ॿी नमाज़ पढ़णु मूंखे पसंदि हूंदी आहे, ऐं टी ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे निकाह करणु पसंदि हूंदो आहे। अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, निकाह सां बरकत पवंदी आहे। निकाह सां तमामु घणियूं रब जूं महिरबानियूं थींदियूं आहिनि। हीउ जेको इंसान ग़लतियूं कंदो आहे, बुरायूं कंदो आहे, उन ख़ासि तौलीद वारे मादे जी हिफ़ाज़त कई वेंदी आहे। निकाह करण सां नस्ल वधंदो आहे, निकाह करण सां औलाद वधंदो आहे। मुझे महबूबन करीमन जा प्यारा गुलाम, अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात मां तव्हां ॿुधो त तव्हांखे ॿुधायां। ऐं हीअ महफ़िल कोठराइण इहा रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। हज़रत अनस फरमाए थो, तवज्जो कयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हज़रत अनस सगोरो चवे थो, ख़दमतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशर सनीन, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी पाक जी 10 साल ख़िदमत कई, पर हुज़ूर जन मूंखे कॾहिं उफ़ बि कोन चयो। ॾाढा सुभान अल्लाह कयो। तू फदा है हूरो कुसूर पर, मेरा नाज ज़िक्र
हुजूर पर ॾाढा सुभान अल्लाह कयो जेस ताईं माहौल ठहे तू सदा है हूरो कसूर पर मेरा नाज जिक्र हुजूर पर तेरी खुल्द कैसी है तू बता मेरी खुल्द कोई रसूल है। हजरत अंस चयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं घरवारीअ सां निकाह फरमायो की त मुंहिंजे अम्मा मूंखे सॾु कयो बीबी उम्मे सुलैम रदी अल्लाह ताला अन्हा उन्हें मूंखे सॾु कयो नबी से फरमायो त इहा औरत बीबी उम्मे सुलैम तमाम वॾे शान वारी हुई तमाम वॾी इज़त वारी हुई मदीने शरीफ में जेतिरियूं औरतूं हुयूं उन्हनि औरतुनि में तमाम घणी सखियाणी हुई तमाम घणी अल्लाह जी नेक ऐं सालिबानी हुई। बीबी उम्मे सुलैम पंहिंजे पुट खे चयो बीबी उम्मे सुलैम पंहिंजे पुट खे चयो त ओ मुंहिंजा पुटड़ा मां तोखे हीअ मूं पुटी ठाही हिन में मूं मिठाई विधी हिन में पनीर विधो हिन में गिहु विधो जेका थोरे मिक़दार में अल्लाह जे रसूलनि का फरमायो तूं ईअं कर जो हीअ मुंहिंजी अमानत रसूलुल्लाह जे दरबार में पुॼाए नबी पाक जे ख़िदमत में पेश करे चइजांसि त या रसूल अल्लाह मुंहिंजे अम्मा बीबी उम्मे सुलैम जेका तुंहिंजी साह प्याणी जेका तुंहिंजी बानड़ी जेका तुंहिंजी उम्मतियाणी उन उम्मतियाणीअ हीअ खाधो थोरो तयारु करे पंहिंजे ताक़त कुवतार अवां जे ख़िदमत में मोकिलियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत में पेश कई हुजूर फरमायो त इहो खाधो रख छा कर खाधो रख इहो खाधो रख मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे आर्डर थो कयां त तूं मदीने जे बाज़ार में वञ केॾे वञे अल्लाह साईं सभिनी खे मदीनो ॾेखारे ॾाढा सुभान अल्लाह चओ ओ मके जो शहर मके जो शहर मके जो शहर घुमी मूं ॾिठो पर मदीने जो मंज़र अञा और आहे मदीने जो मंज़र अञा और आहे मके जो शहर घुमे मूं ॾिठो पर मदीने जो मंज़र अञा और आहे हितड़े ख़ुदा जो काबो निशान पर हबीबन संदो दर अञा और आहे हबीबन संदो दर अञा और आहे मदीने जे घटीअ में वञ अल्लाह जे रसूल फरमायो त मुंहिंजे तरफ़ां उन माण्हुनि खे जेके मिलंदा वञनि उन्हनि सभिनी खे दावत ॾे पर ईअं न त सिक जो सॾु ऐं 2000 गॾु
इए न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन्हनि खे दावत ॾेई मुंहिंजे घर वठी आ। अल्लाह जे प्यारे रसूल हुकुम फरमायो आ चई मां ॿाहिरि घटीअ में आयो आहियां। घटीअ में मां ॾिसां पियो थो त घटीअ जे अंदरि जेको माण्हू मिले पियो उनखे मां अल्लाह जे रसूल जी दावत पियो ॾियां। चयाई दावतूं ॾींदे 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 जेॾी महिल मां नबी पाक जे घर मुबारक में मोटी आयुसि त अल्लाह जे प्यारे नबीअ मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में तक़रीबन 300 साढा 300 माण्हू मौजूद हुया। हुजूर फरमायो त ओ अंस सगोरा सभिनी माण्हुनि खे चयो त 10 माण्हू करे टोलियूं करे वेहनि। मूं का देग कान पचाई आ, मूं का वॾी पाठ मानीअ जी कान पचराई आ। जेको बीबी उम्मे सुलेम असांजे लाइ खाधो मोकिलियो आ उहो खाधो ईअं कयो जो थामनि में विझंदा वञो, बिस्मिल्लाह कंदा वञो ऐं माण्हुनि खे ॾींदा वञो त माण्हू खाई ख़ुशि थियनि। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो तवज्जो सां ॿुधजा। चयाईं त उहो जेको खाधो नंढड़े टिफन में हुयो उहो असां विरहाईंदा वियासीं तांजो एतिरो थियो जो सभिनी माण्हुनि खाई ढव कयो ऐं बचो बि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि खाधो, हुजूर जे घर वारनि बि खाधो। मां चवां थो त ही जेको वलीमो पाण कयूं था, शादीअ में खाधे जी तकरीब कयूं था, या रसूलुल्लाह जे सुन्नत ऐं इताअत मां साबित आहे। ॾाढा सुभान अल्लाह कयो। अल्लाह साईं इन करे क़ुरान में फरमायो त वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। ॾाढा सुभान अल्लाह। अज़ीज़ो दोस्तो, जेको माण्हू अल्लाह जी फरमा बरदारी करे, इताअत करे ऐं उन जे रसूल मदीने वारे घोट जी इताअत करे, फरमा बरदारी करे, अल्लाह साईं फरमाए थो त जेको मुंहिंजी इताअत करे, मुंहिंजे महबूब करीम जी फरमा बरदारी करे, फउलाइक पोइ फरमा बरदारी कंदड़ इहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे घोट जा उम्मती, रब जी इताअत कंदड़, रसूलुल्लाह जी इताअत कंदड़, उहे उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा जिन ते अल्लाह जो इनाम फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। हबीबन करीमन जा प्यारा गुलाम उहे नबियनि सां गॾु हूंदा, क़यामत जे ॾींहुं नबियनि सां गॾु हूंदा, सिद्दीक़नि सां गॾु हूंदा, शहीदनि सां गॾु हूंदा, सालिहनि सां गॾु हूंदा। अल्लाह साईं इहा रफ़ाक़त उन्हनि माण्हुनि खे नसीब कंदो जेके अल्लाह जी फरमा बरदारी कंदा, रसूलुल्लाह जी फरमा बरदारी कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढा सुभान अल्लाह चओ। अल्लाह जी इताअत ऐं रसूलुल्लाह जी जेको इताअत कंदो उन्हे खे मईयत नसीब थींदी उन्हनि माण्हुनि जी जिन जे मथां अल्लाह जा इनाम।
छान इनामन उन्हनि इनाम याफ़्ता माण्हुनि में अल्लाह जा नबीअन ऐं सिद्दीक़ आहिनि, शहीद आहिनि ऐं औलियाए किराम आहिनि। रब फरमाए थो वहसुन उलाइक रफ़ीक़ा, ऐं रब फरमाए थो अहिड़ी रफ़ाक़त सुहिणी ॿी का आहे ई कान का। हीअ आयत छो नाज़िल थी, थोरो तवजो कजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम मदीने जो पाक शहर आहे। कहिड़ो शहर आहे? मदीने जो। ससुईअ खे पुनहल प्यारो अवाई मेहार खे सुहिणीअ खे मेहार प्यारो, पर असां ऐं अव्हां खे मदीने वारो घोट प्यारो। छो त नबी पाक फरमायो त हीअ जेका मुंहिंजी उम्मत आहे अहिड़ा कम थी करे, अहिड़ियूं पुछड़ायूं थी करे जो पाण खे छिके वञी जहन्नम में थी विझे, पर अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त केरु बि मुंहिंजो उम्मती जहन्नम में न वेंदो। हर उम्मतीअ जे चेल में मां मुहम्मद जो भाकुरा। अज़ीज़ो दोस्तो, मदीने शरीफ में इहा आयत नाज़िल थी। नबी साईं जो हिकिड़ो सहाबी हो। केरु हुयो? अज़ीज़ो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलाम हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। दुरूद बि अॼु घटि था पढ़ो। गर्मियूं 2-3 ॾींहं ॾाढियूं हुयूं, ॾाढियूं गर्मियूं हुयूं। भितियूं बि गरम थियूं वञनि, छितियूं बि गरम थियूं वञनि, वण बि गरम थियूं वञनि, बिस्तरा बि गरम थियूं वञनि। मां तोखे ॿुधायां थो, हिकु तरफ़ तिसात वंशकल कमर। रब फरमाए थो क़यामत वेझी अचण वारी आहे, चंड चीमजी पवंदो। इंसान पंहिंजे हिसाब खां गाफ़िल लॻो पियो आहे। वहुम फी गफ़लतिन मोरिदून। इंसान ग़फ़लत में आहे। इहा ग़फ़लत छॾे ॾियो, कुझु रब करीम जे पासे अचो। नबी साईं जो सहाबी आहे। अॼुकल्ह ही जेको दौर गुज़रे पियो, उन दौर में असां वटि अमल कोन्हे, असां वटि नमाज़ कान्हे, असां वटि जिहाद कोन्हे, असां वटि ज़कात कान्हे, असां वटि ॿियो को अमल कोन्हे। पर तॾहिं बि असां रसूलुल्लाह जे असहाबनि सगोरनि जे लाइ घटि वधि था चऊं। ईअं न चवणु खपे। नबी साईं फरमायो त जेकॾहिं को ॿियो माण्हू आम माण्हू उहद जबल जे सोन जेतिरो उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च करे, मुंहिंजो सहाबी जेकॾहिं हिकिड़ो पाव जवन जो अल्लाह जे राह में ख़ैरात करे, त जेको उहद जबल सोनो ख़ैरात करे थो उनखे एतिरो सवाब न मिलंदो जेतिरो सहाबी सगोरे खे जेको पाव जवन जो रब जे राह में ॾिए जेतिरो उनखे सवाब। अज़ीज़ो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलाम, तवज्जो सां ॿुधजो, तवज्जो सां ॿुधजो। अल्लाह जे महबूब जो सहाबी हुज़ूर जन जो उनखे ॾिठो। अल्लाह जे नबी मदीने वारे कोट जो उनखे ॾिठो त उनजो चेहरो मुतग़य्यर लॻो पियो, अखियुनि में पाणी हुयो, चप सुकी विया हुया। हुज़ूर फरमायो त ओ मुंहिंजा प्यारा गुलाम, मूंखे ॿुधाए त तूं रोअण जहिड़ो छो थियो आहे? तुंहिंजी बीमारीअ वारी कैफ़ियत छो थी आहे? तुंहिंजो चेहरो ज़र्द छो थी वियो आहे?
रोई अर्ज़ कयाई या रसूल अल्लाह मुझी तव्हां सां मोहब्बत आ मां तव्हां जे इताअत में वक्त गुज़ारींदो आहियां ॾिसां थो त जेकॾहिं तव्हां घर वञो था जेकॾहिं हवेलीअ ते वञो था मां मस्जिद में तव्हांजे फिराक में रहां थो थोरी जुदाई बर्दाश्त नथो करे सघां या रसूल अल्लाह क़यामत जो मैदान थींदो मशर जो मैदान थींदो उन मशर जे मैदान में तव्हां नबी आयो नबीअनि सां गॾु हूंदो मां चवां थो त उते मां कीअं कंदुसि ॾाढियां ॾाढियां सुभान अल्लाह अल्लाह जे रसूल फरमायो तो मुझा प्यारा साहबे वाकई मां नबी आया नबियन जे टोले में हूंदुस रसूल आया रसूलन जे टोले में हूंदुस वाकई रब मुझो मकाम कयो पर अल्लाह जे नबी फरमायो त रसूलन जे मुखे नबियन जे टोले में न अब ऊनी फी ज़ुअफ़ाइकुम अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त जेके मिस्कीन गरीब पेरन उगाड़ा मथे उगाड़ा गुनहगार ऐं गरीब जेके पगर में पानी हूंदा अल्लाह जे महबूब फरमायो त उन्हनि मिस्कीनन ऐं गरीबन जे विच में मां मोहम्मद बीठो हूंदुसि अजीजो दोस्तो उन्हें सहाबी सगोरे जे शान में या आयत नाज़िल थी त जेको अल्लाह जी इताअत करे अल्लाह जे रसूल जी इताअत करे ये मानू नबीन सां गॾु हूंदा शहीदन सां सिद्दीकन सां सालिहन सां गॾु हूंदा दिल जे हुज़ूर सां ॿुधंदा हलिजो ही जेके शादियूं ऐं निकाह नबी साईं जन पहिरियों निकाह पहिरीं शादी उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां कई ॿुधो त तव्हांखे ॿुधायां त या शादी कीअं थी अब आप ॿुधंदो अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलाम हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में रहंदा हुया हुजूर जन जे 23-24 साल उम्र हुई उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा जेका खवेलत जी न्याणी हुई तमाम वॾी मालदार औरत हुई पैसे वारी मिल्कियत वारी हुई उहा चवंदी हुई त को अमीन मिले अमानतदार मिले त मां उनखे पंहिंजा पैसा ॾियां पंहिंजो सामान ॾियां त हितां खां उहो शाम वञे शाम में वञी वापार करे पर सच ॻाल्हाए अमानतदार हुजे अहिड़ो को माण्हू हुजे जंहिंखे मां पंहिंजा पैसा सीड़ायां पैसा ॾियां उन पैसनि मां जेको खटियो थिए उहे खटे मां अधु उनजो अधु मुंहिंजो इनखे बेमुज़ारबत जी चइबो आहे अल्लाह जे प्यारे रसूल मदीने वारे घोट खे मुंतखब कयो हुयो सुभान अल्लाह मुंहिंजी वाह रखजा शान वारा रखजा शान वारा नबी उते भेरो कजा ए फलारा नबी मुंहिंजी वाह रखजा अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा का सामान वरतो पैसा वरता बीबी साहब अर्ज़ कयो क़िबला तव्हां अमीन आयो अमानतदार आयो अव्हां तमाम हसीन और जमील आयो
ओ मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधरो ओ मुझे महबूब साईं अदायो महिरबानी कर सुभान अल्लाह तकरीब जेका शादीअ जी थींदी आहे न उन में वाइज़ करणु थोरो ॾुखियो हूंदो आहे ओ मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधरो सुञाणींदा सभई हूंदो सुञाणींदा सभई हूंदो सुञाणींदा सभई हूंदो सुञाणप में सजण पधरो ओ मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधरो बीबी साहबा चयो या रसूल अल्लाह तव्हां ही माल खणी सामान खणी उठनि ते लॾराए तव्हां शाम वञो पर ही मुंहिंजो ग़ुलाम आहे जंहिंजो नालो आहे मेसरो छा नालो आहे मेसर अरबीअ में मेसर चइबो सिंधीअ में मेसरो चइबो ही मेसरो मुंहिंजो ग़ुलाम आहे इहो तव्हां सां गॾु हलंदो तव्हां खे मदद कराईंदो सामान खणी ईंदो लाहे ॾींदो या रसूल अल्लाह ही तव्हांजो बानू आहे मुंहिंजो बानू आहे त माना तुंहिंजो बि बानू आहे या नबी अल्लाह हिन खे पाण सां गॾु वठी वञो हुज़ूर जन तमामु वॾे काफ़िले सां जंहिंमें हज़ारे उठ हुया जंहिंमें हज़ारे माण्हू हुया नबी पाक जन बि उठनि ते सवार हुया बीबी साहबा जो सामान उठनि ते हुयो काफ़िलो हलंदे हलंदे जिते गर्मी थिए माण्हू ने गर्मीअ जे अंदरि भॼी करे कंहिं वण जो पाछो वठनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भॼण जो इरादो न कनि नबी साईं जन उस वारे पासे वेहनि त उहो वण अल्लाह जे नबीअ ते पांदर वराए हुज़ूर ते छाऊं करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन जा प्यारा गुलाम नबी साईं जने सफ़र कंदे कंदे 15 ॾींहंनि जो सफ़र आहे या महीने जो सफ़र आहे हलंदे हलंदे शाम पहुता शाम जे बाज़ार जे अंदरि ॿियनि ख़रीदारनि ॿियनि माण्हुनि विकिणंदड़नि कंहिं शयूं विकिणियूं कंहिं ख़रीद कयूं अल्लाह जे नबीअ बि उहे शयूं विकिणियूं पर तमामु घणे खटे सां तमामु घणे नफ़े सां अल्लाह जा नबी पोइते मके ॾे मोटिया किताबनि में अचे थो तमामु वॾो नफ़ो नबी पाक जन कमायो अल्लाह जे प्यारे रसूल मदीने वारे घोट जी जॾहिं तशरीफ़ आवरी मके में थी बीबी साहबा जे अॻियां अल्लाह जे रसूल सॼो हिसाब पेश कयो बीबी साहबा चयो त उम्र में मूंखे एतिरो फ़ाइदो न थियो जेतिरो पहिरों भेरो अल्लाह जे रसूल जे हथां मूंखे फ़ाइदो थियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ॾाॾे अब्दुल मुतल्लिब जे घर विया उते वञी टिकिया तरसिया शाबे अबी तालिब में रहिया बीबी साहबा पंहिंजे ग़ुलाम खे सॾु कयो त ओ मुंहिंजा ग़ुलाम मूंखे ॿुधाए त अल्लाह जे प्यारे रसूल तोसां गॾु गुज़ारियो सफ़र में तोसां गॾु गुज़ारियो अल्लाह जे नबीअ जो सफ़र कीअं रहियो उन्हनि माण्हुनि सां कीअं ॻाल्हायो वापारियुनि सां कीअं ॻाल्हायो वापारियुनि सां सच ॻाल्हायो सही ॻाल्हायो ग़लति ॻाल्हायो छा कयो छा न कयो हुन रोई चयो त बीबी साहबा हिन सोणे जी कहिड़ी ॻाल्हि थी पुछी मां ॿुधाए त जेॾी महिल मके खां निकितासीं जेॾी महिल गर्मी थी त हिन अल्लाह जे रसूल जे मथां ककरनि छाऊं कयूं वणनि जे हेठां वेहे त वण पांदर भराए रसूलुल्लाह जे मथां
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा छाऊं कन ये हलंदे हलंदे सा शाम पहुतासीं अल्लाह जे रसूल कदे कूड़ कोन ॻाल्हायो धोखो कोन ॾिनो अल्लाह जे प्यारे रसूल सच ॻाल्हायो सच कमायो सच ॻाल्हायो ऐं सच सां वापसि आया बीबी साहबा जी 40 साल उम्र हुई घणी 40 साल उम्र हुई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 25 साल उम्र हुई बीबी साहबा मालदार औरत हुई उन रसूलुल्लाह के ख़ास ॾेखारी तो अल्लाह जा प्यारा रसूल जेकॾहिं मूंखे सहारो ॾियो मूंसां निकाह कयो त मां हाज़िर आहियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन अम्मा बीबी खदीजतुल कुबरा सां निकाह जो उन निकाह जो खुतबो हज़रत अबू तालिब साईं पढ़ियो हबीबन जा प्यारा गुलाम उन बीबी खदीजतुल कुबरा मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 न्याणियूं पैदा थियूं 4 न्याणियूं 4 उन्हनि चैन में आखिरी जेका न्याणी हुई उहा अम्मा खातून अतर हुई ऐं नबी पाक खे 2 पुट बीबी खदीजतुल कुबरा मां जावा नबी साईं जन अॻिते हलंदे हलंदे उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका सां निकाह कयो बीबी आयशा सिद्दीका जे लाइ रब करीम जन्नत मां जिब्रील जे हथां हिकिड़ो हरीर जो कपिड़ो मोकिलियो उन कपड़े जे अंदर उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका जी सूरत हुई भले भागवारा भाग भेटने तुझे भाग सां भले भागवारा भाग भेटने तुझे भाग सां चवरायो भले भागवारा भाग भेटने तुझे भाग सां ओ अमर आयशा सिद्दीका अमर आयशा सिद्दीका जुड़े शल सुहाग सां भले भागवारा भाग भेटने तुझे भाग सां ओ तुझे गोद में इहो गुल ठहे थो ॾाढियां सुभान अल्लाह ओ तुझे गोद में इहो गुल ठहे थो ओ तुझे घर मोहम्मद अञा ताईं रहे थो अदा मदीने वेंदा हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण वेंदा आहियो सलाम पढ़ण वेंदा आहियो नबी साईं जो इहो जिते रोज़ो मुबारक आ जिते महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह सां आरामी आ फारूक आज़म आरामी आ इहा जाए उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका जो घर कंहिं मौके ते हाजी गुलाम नबी महेसर हिकिड़ो शेर चयो हो त सुणा यूसुफ तो ते हुई हिकिड़ी ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी सुणा यूसुफ तो ते हुई हिकिड़ी मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी पर हिन खां सभे रावत सूंह में अम्मा आयशा सिद्दीका जो जानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय तुझे गोद में इहो गुल ठहे थो हाँ नंढे हूंदे नातू पढ़ंदो हुउसि हाणे विसरी वई आहे मूंखां नाते हा
आए तुझे गोद में इहो गुल ठहे थो ओ तुझे घर मोहम्मद अञा ताईं रहे थो। अजीजो दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका सां निकाह कयो। हुजूर जी सीरत ॾिसो, किरदार ॾिसो। हिकिड़े भेरे नबी पाक जन आया पे थे, ॾिठाऊं त नबी पाक जन नज़र कई त बीबी आयशा सिद्दीका जे प्याले में पानी पी रही हुई। हुजूर फरमायो त आयशा मुंहिंजे लाइ बि पानी पचाए जा, मुंहिंजे लाइ बि पानी पचाए जा। उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में उहो प्यालो पेश कयो। वरी हुजूर फरमाए त आयशा पानी त तो पचायो, पर मूंखे ॿुधाए त तो कहिड़ी जाइ तां ते पीतो त मां बि उतां ई पिया। नबी पाक जी ये सीरत या हुजूर जो ही किरदार आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत लाज़मी आ, ज़रूरी आ। नबी साईं जन की औरत सां निकाह फरमायो, उनखे अल्लाह जे नबी सहारो ॾिनो। उठ ते सुवार ते थिया, उठ ते हुजूर जन पंहिंजो गोॾो अॻिते कयो, गोॾो अॻिते करे अल्लाह जे नबी मदीने वारे खोट फरमायो तो बीबी साहिबा तूं ईअं कर जो पंहिंजो हिकिड़ो पेर मुंहिंजे गोॾे ते रख ऐं पोइ तूं इन उठ जे मथां सवार थी। अल्लाह जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे तालीम ॾिनी त तव्हां जॾहिं बि पंहिंजे घर वारनि सां गॾु हुजो त उन्हनि सां हिन अखलाक सां, हिन सीरत सां, हिन किरदार सां पेश अचो। छो त अल्लाह जे नबीअ जे दौर में हिकिड़ो भेरो औरतूं उठनि ते सवार थियूं। सहाबी सगोरो अॻियां हुयो, उठ थोरो डुकिया पे थे। अल्लाह जे नबीअ फरमायो त ओ फलाणा सहाबी इन्हनि उठनि खे तूं आस्ते डुकाए, छो त इन्हनि उठनि जे मथां उहे औरतूं, उहे नियाणियूं सवार आहिनि जिन जी दिलि नंढी हूंदी आहे, जेके तकलीफ़ बर्दाश्त न करे सघंदियूं आहिनि। ऐं दुनिया जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म मुताबिक़ नबी साईं जन हिकिड़ो भेरो मदीने में फरमायो त या माशर शबाब, ओ नौजवाननि जी जमात, अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त मन इस्तताअतुम, अवां मां जेको ताक़त रखे थो त फलियन के हो। अल्लाह जे नबी फरमायो त अवां मां जेको ताक़त रखे थो मां तव्हांखे आर्डर थो कयां, तव्हां नौजवान आहियो, तव्हां नौजवाननि खे मां हुकुम थो करियां त तव्हां मां जंहिंमें ताक़त आहे त उहे निकाह छा कयो, निकाह कयो। जेकॾहिं तव्हां मां केरु निकाह जी ताक़त नथो रखे सघे, जेकॾहिं अव्हां मां को माण्हू निकाह जी ताक़त नथो रखे सघे, हुजूर फरमायो त फअलैकुम, पोइ अव्हां जे मथां लाज़िम आहे अन तसूमू, अव्हां रोज़ा रखो। रोज़न रखण सां अव्हां जी जिस्मानी जेका कुवत आहे थोरी कमज़ोर थींदी। अल्लाह जे रसूल हर टाइम ते पंहिंजे उम्मत जी मदद बि कई आहे, रहनुमाई बि कई आहे। इन्हीअ करे रब फरमायो वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन। अल्लाह जी इताअत ऐं फरमा बरदारी ज़रूरी आहे, रसूलुल्लाह जी फरमा बरदारी बि ज़रूर आहे। छो त अल्लाह जे रसूल इहो बि दर्स ॾिनो त मर्द
केतिरा मर्द उहे केॾी बि माण्हू कोशिश करे पर मर्द ज़ाल ऐं मर्द जे अंदरि हम आहंगी थोरी घटि हूंदी आहे केतिरी बि हम आहंगी हुजे पर 80% हूंदी 70% हूंदी अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त जेकॾहिं मुड़ुस खे औरत जी का आदत नापसंद आहे छाहे नापसंद आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन नापसंदीदा जेका उनजी आदत आहे उनखे छॾे जेका उनजी आदत ऐं अखलाक हिनखे पसंदि आहे उनखे यादि करे माना अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह पंहिंजे उम्मत जी रहनुमाई फरमाई आहे मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां त जॾहिं ख़ातून जन्नत जो हज़रत अली साईं सां निकाह थिए थियो दुरूद मां बसा पढ़ो त ॿुधाईंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा ऐं अहिड़ियूं शादियूं जिन शादियुनि में अमीर सॾिया वञनि ग़रीब रहाया वञनि हुज़ूर फरमाए त इन्हनि शादियुनि ते लानत आहे जंहिंमें मिस्कीन रहाया वञनि अमीर रुॻो सॾिया वञनि छो त हुज़ूर ग़रीबनि जो पासो आहे तुंहिंजो असांजो पासो आहे मदीने वारो साईं तुंहिंजो असांजो पासो आहे नबी पाक फरमायो तो शेरे ख़ुदा तुंहिंजे निकाह जो तुंहिंजो जेको अचण मूं वटि थियो आहे मां सम्झी वियो आहियां तुंहिंजे वेहण मां ॻाल्हाइण मां उथण मां सम्झी वियो आहियां तूं वञी निकाह जी तयारी कर निकाह जी तयारी कई वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन बीबी उम्मे सलमा उन्हनि खे हुक्म फरमायो त ख़ातून जन्नत जे लाइ घर संवारियो ऐं सिंगारियो उहो घर बलबन सां कोन सिंगारियो वियो उहो घर ही जेके तव्हां बल्ब लॻाईंदा आहियो बल्बनि सां न सिंगारियो वियो पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि हिन पासे जंहिं पासे वादी जेका जिन अॼुकल्ह सजे थी इन पासे जी मिटी घुरायाऊं उहा मिटी ॾाढी लतीफ़ ऐं भली मिटी थींदी आहे खुशबूदार मिटी थींदी आहे उन मिटीअ सां घर खे सिंगारियो वियो उन्हें घर रखे लेपो ॾिनो वियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेॾी महिल ख़ातून जन्नत जो हज़रत अली साईं जो निकाह थिए पियो त उन निकाह जा शाहिद हिकिड़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो ॿियो फारूक आज़म हुयो ॾाढा सुभान अल्लाह साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा मामा दिलबर ही शेर पढ़ंदा हुआ कहिड़ो महबूब मिठे जे प्यारन जी असां ओले लदे पाक गली महबूब मिठे जे प्यारन जी असां ओले लदे पाक गली अखड़ियुनि ते रखे असां चुमंदा हूं अबू बकर उमर उस्मान अली बई यार सगोरा बई वॾा यार सगोरा उहे बई शाहिद हुया नबी साईं ने निकाह पढ़ियो निकाह पढ़ण खां बाद में हुज़ूर जन दुआ कई अल्लाहुम्मा बारिक फीहिमा अल्लाहुम्मा बारिक लहुमा अल्लाहुम्मा बारिक फीहिमल औलाद अल्लाह साईं हिननि ॿिन्ही में बरकतूं कर हिननि ॿिन्ही में बरकतूं कर ओ मुंहिंजा रब करीम हिननि ॿिन्ही लाइ बरकतूं कर ऐं हिन में औलाद जी कसरत पैदा कर ताजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद दुनिया जे कुंड कुड़छ ताईं पहुचे नबी साईं जो मौजज़ो अथव
त हर नबी हर माण्हूअ जो नस्ल उन जे पुट मां हलंदो आहे पर नबी पाक जो नस्ल न्याणीअ मां हलियो आहे। इहो रसूलुल्लाह जो मौजज़ो आहे। हबीबनि जा प्यारा गुलाम इन करे रब फरमायो वमन युति इल्लाह वरसूल, जेको अल्लाह जी इताअत करे अल्लाह जे रसूल जी इताअत करे, ही बि अल्लाह ऐं रसूल जी इताअत आहे जो तव्हां शैतानी चक्कर छॾे ऐं अव्हां अल्लाह ऐं रसूल जे इताअत में ही प्रोग्राम कयो आहे। मां घोट खे लख लख मुबारकूं ॾियां थो, मियां गुलण फ़क़ीर खे बि लख लख मुबारकूं ॾियां थो। अल्लाह कंदो त ही घरड़ा आबाद हूंदा, अव्हां बि आबाद हूंदो, अव्हां जी असां सां फी सबीलिल्लाह मुहब्बत आहे ऐं असांजी बि तव्हां सां उहा मुहब्बत हो कुर्ब जेको साईंअ जो हुयो। असां कोशिश कई आहे त उन में असां पोइते न हटूं, कोताही थी वेंदी हूंदी, पर कोशिश कयूं था त इहो कुर्ब क़ाइम रहे। अल्लाह साईं मुंहिंजो चवण, अव्हां जो ॿुधण, अव्हां जो वेहण रब्बुल आलमीन पंहिंजे दरबार में, पंहिंजे हबीब जे दरबार में क़बूल फरमाए। हाणे आउं पंहिंजे हिसाब सां मुख़्तसर दुआ घुरी इजाज़त वठंदुसि, पोइ हज साहब वेठो आहे, अव्हां खे हिकिड़ी ॿ नात ॿुधाईंदो, जेतिरो वक़्तु तव्हां वेही सघियो मोहब्बत सां। मां हींअर फयाज़ खे पढ़ायूं था। बिल्कुलु कीअं रहाईंदा ऐं कीअं? हा अल्लाह अल्लाहुम सल्लि सलातन कामिलतन तनहल्लु बिल उक़द व तनफरज बिल कुरब व तुक़दा बिल हवाइज व तुनाल बिल रग़ाइब व युस्तस्क़ल ग़म्माम बिवजहिही व अला आलिहि व सहबिही व बारिक वसल्लम। या अल्लाह इन शादीअ खे बाबरकत बना। या अल्लाह इन निकाह जी तक़रीब खे असां ऐं अव्हां जंहिंमें शरीक थिया आहियूं, या इलाहुल आलमीन इन निकाह जे तक़रीब खे तूं क़बूल फरमा। जेका तुंहिंजे इताअत ऐं तुंहिंजे रसूल जे इताअत में जेका ही प्रोग्राम थियो आहे, या अल्लाह पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि। ला इलाहा इल्लल्लाह। ये साल उम्र हुई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 25 साल उम्र हुई। बीबी साहबा मालदार औरत हुई। उन रसूलुल्लाह के ख़ास ॾेखारी तो अल्लाह जा प्यारा रसूल जेकॾहिं मूंखे सहारो ॾियो, मूंसां निकाह कयो त मां हाज़िर आहियां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उन अम्मा बीबी खदीजतुल कुबरा सां निकाह थियो। उन निकाह जो खुतबो हज़रत अबू तालिब साईं पढ़ियो। हबीबन जा प्यारा गुलाम उन बीबी खदीजतुल कुबरा मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 न्याणियूं पैदा थियूं। 4 न्याणियूं 4। उन्हनि चैन में आख़िरी जेका न्याणी हुई उहा अम्मा ख़ातून अतर हुई ऐं नबी पाक खे 2 पुट बीबी खदीजतुल कुबरा मां जा हुआ। नबी साईं जन अॻिते हलंदे हलंदे उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा सां निकाह कयो। बीबी आयशा सिद्दीक़ा जे लाइ रब करीम जन्नत मां जिब्रील जे हथां हिकिड़ो हरीर जो कपिड़ो मोकिलियो। उन कपड़े जे अंदर उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा जी सूरत हुई। भले भागवारा भाग भेटने तुंहिंजे भाग सां। भले भागवारा भाग भेटने तुंहिंजे भाग सां। चवरायो भले भागवारा भाग भेटने तुंहिंजे भाग सां। ओ अमर आयशा सिद्दीक़ा
अमर आयशा सिद्दीका जुड़े शल सुहाग सां भले भागवारा भाग भेटने तुझे भाग सां ओ तुझे गोद में इहो गुल ठहे थो ॾाढियां सुभान अल्लाह ओ तुझे गोद में इहो गुल ठहे थो ओ तुझे घर मोहम्मद अञा ताईं रहे थो अदा मदीने वेंदा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण वेंदा आहियो सलाम पढ़ण वेंदा आहियो नबी साईं जो इहो जेते रोज़ो मुबारक आ जिते महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामियन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह सां आरामिया फारूक आज़म आरामिया इहा चाहे उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका जो घर कंहिं मौके ते हाजी गुलाम नबी महेसर हिकिड़ो शेर चयो हो त सुणा यूसुफ तो ते हुई हिकिड़ी ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी सुणा यूसुफ तो ते हुई हिकिड़ी मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी पर हिन खां सभे रावत सूंह में अम्मा आयशा सिद्दीका जो जानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह है तुझे गोद में इहो गुल ठहे थो आप न थे हूंदे नातू पढ़ंदोसि हाणे विसरी वई आहे मूंखां नात हाय तुझे गोद में इहो गुल ठहे थो ओ तुझे घर मोहम्मद अञा ताईं रहे थो अजीजो दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका सां निकाह कयो हुजूर जी सीरत ॾिसो किरदार ॾिसो हिकिड़े भेरे नबी पाक जन आया पे थे ॾिठाऊं त नबी पाक जन नज़र कई त बीबी आयशा सिद्दीका जे प्याले में पानी पी रही हुई हुजूर फरमायो त आयशा मुंहिंजे लाइ बि पानी पचाइजा मुझे लाइब पानी पचाइजा उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में वो प्यालो पेश कयो वरी हुजूर फरमाए त आयशा पानी त तो पचायो पर मूंखे ॿुधाए त तो कहिड़ी जाइ तां ते पीतो त मां बि उतां ई पिया नबी पाक जी ये सीरत या हुजूर जो ही किरदार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत लाज़मी ज़रूरी नबी साईं जन की औरत सां निकाह फरमायो उनके अल्लाह जे नबी सहारो ॾिनो उठ ते सवार ते थिया उठ ते हुजूर जन पंहिंजो गोॾो अॻिते कयो गोडो अॻिते करे अल्लाह जे नबी मदीने वारे घोट फरमायो तो बीबी साहिबा तूं ईअं कर जो पंहिंजो हिकिड़ो पेर मुंहिंजे गोॾे ते रख ऐं पोइ तूं इन उठ जे मथां सवार थी अल्लाह जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे तालीम ॾिनी त तव्हां जॾहिं बि पंहिंजे घर वारनि सां गॾु हुजो त उन्हनि सां हिन अख़लाक सां हिन
हिन सीरत सां हिन किरदार सां पेश अचो छो त अल्लाह जे नबीअ जे दौर में हिकिड़ो भेरो औरतूं उठनि ते सवार थियूं सहाबी सगोर अॻियां हुयो उठ थोरो डुकिया पिए थिए अल्लाह जे नबीअ फरमायो त ओ फलाणा सहाबी इन्हनि उठनि खे तूं आस्ते डुकाए छो त इन्हनि उठनि जे मथां उहे औरतूं उहे नियाणियूं सवार आहिनि जिन जी दिलि नंढी हूंदी आहे जेके तकलीफ़ बर्दाश्त न करे सघंदियूं आहिनि ऐं दुनिया जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म मुताबिक़ नबी साईं जन हिकिड़ो भेरो मदीने में फरमायो त या माशर शबाब ओ नौजवाननि जी जमात अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त मन इस्तताअतुम अमा मां जेको ताक़त रखे थो त फलियन के हो अल्लाह जे नबी फरमायो त अमा मां जेको ताक़त रखे थो मां तव्हांखे आर्डर थो कयां तव्हां नौजवान आहियो तव्हां नौजवाननि खे मां हुकुम थो करियां त तव्हां मां जंहिंमें ताक़त आहे त उहे निकाह छा कयो निकाह कयो जेकॾहिं तव्हां मां केरु निकाह जी ताक़त नथो रखे सघे जेकॾहिं अव्हां मां को माण्हू निकाह जी ताक़त नथो रखे सघे हुज़ूर फरमायो त फअलैकुम पोइ अव्हां जे मथां लाज़िम आहे अन तसूमू अव्हां रोज़ा रखो रोज़नि रखण सां अव्हां जी जिस्मानी जेका कुवत आहे थोरी कमज़ोर थींदी अल्लाह जे रसूल हर टाइम ते पंहिंजे उम्मत जी मदद बि कई आहे रहनुमाई बि कई आहे इन्हीअ करे रब फरमायो वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन अल्लाह जी इताअत ऐं फरमा बरदारी ज़रूरी आहे रसूलुल्लाह जी फरमा बरदारी बि ज़रूरत आहे छो त अल्लाह जे रसूल इहो बि दर्स ॾिनो त मर्द केतिरा मर्द उहे केॾी बि माण्हू कोशिश करे पर मर्द ज़ाल ऐं मर्द जे अंदरि हम आहंगी थोरी घटि हूंदी आहे केतिरी बि हम आहंगी हुजे पर 80% हूंदी 70% हूंदी अल्लाह जे प्यारे रसूल फरमायो त जेकॾहिं मुड़ुस खे औरत जी का आदत नापसंद आहे छा आहे नापसंद आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन नापसंदीदा जेका उन जी आदत उन खे छॾे जेका उन जी आदत ऐं अख़लाक हिन खे पसंद आहे उन खे यादि करे माना अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह पंहिंजे उम्मत जी रहनुमाई फरमाई आहे मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां त जॾहिं ख़ातून जन्नत जो हज़रत अली साईं सां निकाह थिए थियो दुरूद मां बसा पढ़ो त ॿुधाईंदो अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा ऐं अहिड़ियूं शादियूं जिन शादियुनि में अमीर सॾिया वञनि ग़रीब रहाया वञनि हुज़ूर फरमाए त इन्हनि शादियुनि ते लानत आहे जंहिंमें मिस्कीन रहाया वञनि अमीर रुॻो सॾिया वञनि छो त हुज़ूर ग़रीबनि जो पासो आहे तुंहिंजो असांजो पासो आहे मदीने वारो साईं तुंहिंजो असांजो पासो आहे नबी पाक फरमायो तो शेरे ख़ुदा तुंहिंजे निकाह जो तुंहिंजो जेको अचण मूं वटि थियो आहे मां सम्झी वियो आहियां तुंहिंजे वेहण मां ॻाल्हाइण मां उथण मां सम्झी वियो आहियां तूं वञी निकाह जी तयारी कर निकाह जी तयारी कई वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन बीबी उम्मे सलमा उन्हनि खे हुकुम फरमायो त ख़ातून जन्नत जे लाइ घर संवारियो ऐं सिंगारियो उहो घर बलबन सां कोन सिंगारियो वियो
उहो घर ही जेके तव्हां बल्ब लॻाईंदा आहियो बल्बनि सां न सिंगारियो वियो पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि हिन पासे जंहिं पासे वाती जेका जिन अॼुकल्ह सजे थी इन पासे जी मिटी घुरायूं उहा मिटी ॾाढी लतीफ़ ऐं भली मिटी थींदी आहे खुशबूदार मिटी थींदी आहे उन मिटीअ सां घर खे सिंगारियो वियो उन घर खे लेपो ॾिनो वियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेॾी महिल ख़ातून जन्नत जो हज़रत अली साईं जो निकाह थे पड़ियो त उन निकाह जा शाहिद हिकिड़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो ॿियो फारूक आज़म हुयो ॾाढा सुभान अल्लाह साईं नाले मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा मामा दिलबर ही शेर पढ़ंदा हुआ कहिड़ो महबूब मिठे जे प्यारनि जी असां कोले लदे पाक गली महबूब मिठे जे प्यारनि जी असां कोले लदे पाक गली अखड़ियुनि ते रखे असां चुमंदा हूं अबू बकर उमर उस्मान अली बई यार सगोरा बई वॾा यार सगोरा उहे बई शाहिद हुया नबी साईं ने निकाह पढ़ियो निकाह पढ़ण खां बाद ॿियो ज़ोर जन दुआ कई अल्लाहुम्मा बारिक फीहिमा अल्लाहुम्मा बारिक लहुमा अल्लाहुम्मा बारिक फीहिमल औलाद अल्लाह साईं हिननि ॿिन्ही में बरकतूं कर हिननि ॿिन्ही में बरकतूं कर ओ मुंहिंजा रब करीम हिननि ॿिन्ही लाइ बरकतूं कर ऐं हिन में औलाद जी कसरत पैदा कर ताजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद दुनिया जे कुंड कुड़छ ताईं पहुचे नबी साईं जो मौजज़ो अथव त हर नबीअ हर माण्हूअ जो नस्ल उन जे पुट मां हलंदो हुआ पर नबी पाक जो नस्ल न्याणीअ मां हलियो आहे इहो रसूलुल्लाह जो मौजज़ो आहे हबीबनि जा प्यारा गुलाम इन करे रब फरमायो व मन युति इल्लाह वर रसूल जेको अल्लाह जी इताअत करे अल्लाह जे रसूल जी इताअत करे ही बि अल्लाह ऐं रसूल जी इताअत आहे जो तव्हां शैतानी चक्कर छॾे ऐं अव्हां अल्लाह ऐं रसूल जे इताअत में ही प्रोग्राम कयो आहे मां घोट खे लख लख मुबारकूं ॾियां थो मियां गुलण फ़कीर खे बि लख लख मुबारकूं ॾियां थो अल्लाह कंदो त ही घरड़ा आबाद हूंदा अव्हां बि आबाद हूंदो अव्हां जी असां सां फी सबीलिल्लाह मुहबत आहे ऐं असांजी बि तव्हां सां उहा मुहबत हो कुर्ब जेको साईं जो हुयो असां कोशिश कई आहे त उन में असां पोइते न हटूं कोताही थी वेंदी हूंदी पर कोशिश कयूं था त इहो कुर्ब क़ाइम रहे अल्लाह साईं मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण अव्हां जो वेहण रब्बुल आलमीन पंहिंजे दरबार में पंहिंजे हबीब जे दरबार में क़बूल फरमाए हाणे